अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 9 फरवरी वेडनेसडे। सुबुह जा 10 थिया आहिनि ऐं ज़हरा कमु करे हली वई आहे ऐं मां हिते वेठी पंहिंजो कमु थी कयां। हीउ कपिड़ो मां कढियो आहे जेको इलाही वॾो हिकिड़े गदे जो कवर सिबियल आहे ऐं बेस्ट क्वालिटी कॉटन कपिड़ो आहे। हिन में हिकिड़ो डिफेक्ट हो जंहिंजे करे हीउ मूंखे सस्तो मिलियो आहे ऐं लाड़काणे मां वरितल इहे सभु कपिड़ा अहिड़ा अजीब अजीब डिफेक्ट हूंदा आहिनि जेके असांजे लाइ का अहमियत न रखंदा आहिनि। हिन में डिफेक्ट छा आहे, कपिड़ो ॾिसो केॾो सुहिणो आहे, प्रिंट ॾिसो सेम प्रिंट आहे लाइट ऐं डार्क में। ऐं ग़लती हिन में छा आहे, डिफेक्ट छा आहे जो हिन जी सिलाई उबते पासे ॾांहुं थियल आहे, याने सुबते पासे खां हिननि सिबियो आहे, अंदरियों पासो हिन जो हे आहे, सिलाई अंदरि हुजणु खपे आहे। ठीकु आहे, सो इहा ग़लती हुई, हिन में इहो फॉल्ट हुयो जंहिंजे करे ही मूंखे सस्तो मिली वियो। सो मां इहे मज़ा कंदी रहंदी आहियां अक्सर। त हाणे जेका मां ब्लैक एंड वाइट रिली ठाहियां थी उन में मूंखे हे बि प्रिंट ग्रे बि विझिणो आहे, त इन जे लाइ मूंखे कपिड़ो पियो खपे, त मां हिते वेठी आहियां कटण जे लाइ। सो इहो हिन जो सॼो जेकी सिलाई आहे इहा खोले वेंदमि, त इन हिकिड़े पासे खां सिर्फ़ु इहो ईअं ग़लति सिबियल आहे, बाक़ी सिलायूं बटण वटण हिन खे जेके आहिनि सभु सही पंहिंजी जाइ ते लॻियल आहिनि, बाक़ी सिधो आहे, सिर्फ़ु हिकिड़ी हीअ साइड। सो बहरहाल असां जहिड़नि इलाहियुनि जो फ़ाइदो थींदो हूंदो। सो मां पहिरियों इहो जेको आहे कटे पूरा ॿई पीसिस अलॻि कंदमि, ॿिन्ही पासनि खां डिफरेंट आहे। हीअ वारो मुंहिंजो घणो करे त ख़्यालु आहे मां यूज़ कयां ॾिसां थी, त उनखां पोइ वरी मां रिलीअ जो कुझु टुकड़ो सिबी बि वठंदमि, यानी हे प्रिंट मिलाए करे हुन पैच वर्क सां ॿिया बि प्रिंट कढिया अथमि। सो पोइ जेका बि हिन जी सूरत निकिरंदी त वरी तव्हां सां शेयर कंदमि। मां कटिंग कंप्लीट करे वरिती ऐं मुंहिंजी दिलि चाहियो त हीअ मां तव्हां सां शेयर कयां। एक्सपोर्ट क्वालिटी, मेड इन पाकिस्तान, ऐं हीअ मथे आहे प्री मार्क होम। हीअ यूके जी काई कंपनी आहे ऐं हे ॿाहिरां जे लाइ पाकिस्तान कपिड़ो ठाहे थो। ऐं मज़े जी ॻाल्हि मूंखे यादि थो अचे, काफ़ी साल पहिरियों जी ॻाल्हि आहे, मामा वारा ॿाहिरनि मुल्कनि में अक्सर वेंदा रहंदा हुआ, त उतां चादरूं वठी आया ॾाढियूं सुहिणियूं। घर अची जॾहिं विछायूं हिते कराची में त लेबल लॻो पियो मेड इन पाकिस्तान, इहो थी चुको आहे। सो मतिलबु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मुंहिंजे पंहिंजे देश जो नालो हुजे ऐं एॾी ज़बरदस्त प्रोडक्ट हुजे, त वाह वाह। सो मुंहिंजी दिलि चाहियो त इहो तव्हां सां शेयर कयां। मां 12:15 थिया आहिनि ऐं हे मां हेतिरो पीस ठाहियो आहे। हे जेको कल्ह मां ठाहियूं सॼियूं किरड़ियूं, ऐं अॼु मां उन्हनि सां ही प्रिंटेड पैचिस जेके सिर्फ़ु प्रिंट आहिनि, पैच वर्क न आहे, त इहे मां हिन सां अटैच कया आहिनि। इहा ई डिज़ाइन आहे जेका हिन मुंहिंजे ब्लू कुशन में ठहियलु आहे। ठीकु आहे, 2 कलर्स आहिनि, उहा डिफरेंट थी लॻे। ऐं अच्छा, हिन में मुंहिंजो इरादो सिर्फ़ु ब्लैक एंड वाइट ठाहिण जो, पोइ मां उन सां गॾु हे 2 प्रिंट सोचा त हणंदमि, पोइ मां हिन में ग्रे बि ऐड कयो आहे। ठीकु आहे, ग्रे छो ऐड कयो आहे इहो हाणे तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं मां बिल्कुलु ई रिली कंप्लीट कंदमि, पोइ इहो राज़ खुलंदो त हिन में ग्रे छो लॻियल आहे। ठीकु आहे न। सो इहो एतिरो ठहियो आहे, सम्झो चोथों हिसो मां सम्झां थी त मां रिलीअ जो अॼु कंप्लीट कयो आहे। ऐं कुझु मां अहिड़ियूं ब्लैक एंड वाइट कटे बि रखियूं आहिनि काफ़ी सारियूं, त इहे मां ज़ाहिर आहिस्ते आहिस्ते सिबजंदी, पर बहरहाल वरी बि इहा रिली मां सम्झां थी 3-4 ॾींहंनि में कंप्लीट थी वेंदी। सो हलूं था किचन में हाणे, ऐं जेको आहे लंच जी मूंखे तयारी करणी आहे। भाॼी वारे खां अॼु मां सिर्फ़ु बसर वरिता, छो त सुभाणे वेंदमि मां थर्सडे बाज़ारि इनशाला, इरादो त आहे, वधीक अलाह खे ख़बर। ऐं चांवर भिॼाइणा आहिनि मूंखे, दाल सुबुह सुराण भिॼाए वई, हीअ साई दाल मुङनि जी खलनि वारी, ऐं पिया आहिनि ही पटाटा जेके बॉइल कया हुआसीं कल्ह पराठनि जे लाइ, त इन्हनि जूं टिकियूं ठाहींदमि पटाटनि जूं, ऐं चांवर पचाईंदमि, ऐं हीअ मुङनि जी दाल। सो हाणे मां हिते लंच जी तयारी कंदमि। सो ही प्लांट्स वारो आयो आहे, त हिन खां मां कुझु प्लांट्स वठां थी। और ये मनी प्लांट कैसे देंगे भाजी? 350 रुपये। क्या रेट क्या फिक्स किया हुआ है क्या? और ये स्नैक प्लांट? स्नैक्स 400 रुपये का। इतना महंगा क्यों है? स्नैक भाजी महंगा, इसमें सिल्वर आता है, सिल्वर सस्ता है 150 रुपये का। अच्छा, ये कौन सा पौधा है, ये ब्राउन कलर वाला? कौन सा है ये? हाँ, ये जेट रूपा है। 2 कलर के पत्ते होते हैं, ऊपर ग्रीन होगा, नीचे पर्पल कलर होता है इसमें। अच्छा। ऊपर का जो पत्ता होगा ना वो ग्रीन होगा। हाँ, ये देखें। अच्छा। और मुझे कोई ऐसा अनोखा पौधा बताओ जो मैं लूँ, क्योंकि मेरे पास ज़्यादातर हैं इसमें से। अंदर के लिए चाहिए बता, ये रहा। अंदर के लिए चाहिए, ये रहा। ये भी है। ये तो मेरा बहुत अच्छी तरह से बढ़ भी रहा है। कलर भी निकालता है, ये भी अंदर का है, इसमें ये भी फाइकस भी अंदर का है, इसमें एक वाइट कलर पड़ा हुआ है, वो भी अंदर का है। जैसे ये बड़ा वाला है, इसमें वाइट पड़ा हुआ है, इंडोर के लिए।
नहीं इधर, हाँ बस यहीं पे रख दो, मैं इनको खुद ही सेट करूँगी। ये मां कुछ प्लांट्स बताएं ॾिसां थी हिननि खे पौधों में स्प्रे करवाएं आप, पौधे बहुत अच्छे आपकी शाइनिंग मानेंगे। स्प्रे होगी, स्प्रे होते ही शाइनिंग दिखाएं। स्प्रे कौन सा करवाना है? लेजर एमामेट मिक्सर 3 किस्म का 4 किस्म का डलता है उसमें, कब जाएगा ये अच्छा। फूल भी निकाल लेगा आपको, कैक्टस नहीं है। हाँ ये तो अभी छोटे छोटे से हैं। छोटा भी फूल आ जाता है, मेरे पास पड़ा है, छोटा भी फूल लगा हुआ है। अच्छा, मेन चीज स्प्रे जब टाइम पे होता है तो स्प्रे आप करेंगी मैं कर दूंगा। तो उसका बाकी हमें नुकसान क्या होगा फैमिली को? कुछ भी मतलब इंसानों को कोई कुछ उसका भी नहीं है उसका, साइड कोई इफेक्ट? कुछ भी नहीं है उसका। और मच्छर नहीं आएगा आपके पास, मक्खी नहीं आएगी आपको, इस बात की मेरी गारंटी है। अच्छा 20 दिन उसका असर रहता है। अच्छा, और कितने पैसे लेंगे उसके? आप 800 रुपये दे दें। आपका कोई कार्ड वार्ड है कुछ? जी। कार्ड मुझे दे दें। पूरो 1:30 थियो आहे ऐं लंच रेडी आहे ऐं मज़ेदार मुंहिंजो फेवरेट लंच। सो अॼुकल्ह मां जेको आहे सुराण जो इंतज़ारु नथी कयां, छो त कल्ह बि सुराण 3 बजे तक़रीबन आई हुई शायदि, त ॾाढी हिननि खे देरि थी वञे ऐं हुननि जी प्रिंसिपल खे सॼा कम यादि ईंदा आहिनि मोकल खां पोइ। हूअं टाइम मोकल जो 2 बजे आहे। सो बहरहाल त मुंहिंजे लाइ बुख बर्दाश्त करणु जेको आहे उहो थोरो मुश्किल कमु हूंदो आहे, इन करे मां जेको आहे लंच करे छॾींदी आहियां। सो दाल बि सुराण भिॼाए वई हुई, उहो मां चयोमांसि, ऐं पंहिंजो इहे धाणा बि कटे रखी वई, मूंखे सिर्फ़ु इहे पचाइणा पिया। हाणे मां कंदमि लंच, उन खां पोइ निमाज़ जी तयारी, पोइ ख़बर न आहे। 6 थियण वारा आहिनि। वॉक करे मां मोटी आई आहियां, थोरी देरि साह बि पटियमि। हे जेके अॼु मां 4 प्लांट्स नवां वरिता आहिनि, इन्हनि खे ठिकाणो ॾियणो आहे। हिन बाल्टी में थोरो पाणी आहे, बिल्कुलु इहो बि प्लांट्स खे अंदरनि खे ॾेई ऐं ख़ाली कंदमि। सिर्फ़ु हिन खे हिकिड़े खे मां फ़िलहालु छॾियां थी, छो त हीअ आहे थेलीअ में, हिन जे लाइ मूंखे कुंडी खपे। सो ॾिसां सुभाणे अरेंज कंदमि हितां ई। ऐं हीअ सिंगोनियम मां वराए वरितो आहे ॿीहर, छो त मूंखे हिकिड़ो प्लांट हो, हिकिड़े मां ॿिए मां 3 त कया आहिनि, पर जेसिताईं उहे वॾा थियनि। हीअ ॾाढो माशाल्लाह सुहिणो प्लांट आहे, मूंखे हिन जा गुल एॾा पिया वणनि ऐं पननि जो रंग हेठां ब्राउन ऐं मथां ग्रीन, हैरत अंगेज़, अलाह जी बसि कुदरत आहे। ॿियो हे बि गुलनि वारो ई आहे, पर हिन जा बि मूंखे पन ॾाढा पिया वणनि। सो इहे वरिता अथमि ऐं हुन हिकिड़े खे छॾे बाक़ी हिननि 3 खे फ़िलहालु जाइ ॾियां थी। ऐं जेको पहिरियों वारो सिंगोनियम वरितो हुयो उहो हे आहे, सही आहे। ऐं हिन मां ॿिया बि ठाहिया आहिनि ऐं अञा बि हिन मां ॿिया प्लांट्स निकिरी था सघनि, पर फ़िलहालु मां हिनखे घणो छेड़ींदमि न, त इहो मुंहिंजो थोरो वॾो थिए, मज़बूत थिए। ऐं उहे जेके ॿिया मां हिन मां ठाहिया उहे हे आहिनि, ॾिसो माशाल्लाह लॻा पिया आहिनि, आहिस्ते आहिस्ते वधी वेंदा इनशाला। हिकिड़ो हे आहे, ॿियो हे आहे ऐं टियों हिते हेठि आहे। हे त ॿिलियुनि थोरो तबाह कयो, पर हाणे ॿिलियुनि जो मां काफ़ी हद ताईं रस्तो बंदि कयो आहे, छो त मां हिते मथे न हिन में काठियूं विझी छॾियूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसंदव, शायदि तव्हांखे प्रॉपर ख़बर न पए, छो त पोयां वणनि जूं शाखूं नज़र थियूं अचनि। ऐं अञा बि मां सोचियो आहे ॿाहिरां हुन प्लांट्स जी ट्रिमिंग कराईंदमि, त उहे सॼियूं काठियूं मां हुन कटण वारे खां ई हिन ग्रिल में अटकाए छॾींदमि न, त जीअं हितां लंघण जो रस्तो न हुजे। सो हाणे सभिनी खां पहिरियों त मां कुझु हिननि प्लांट्स खे हेॾो होॾो करे हिननि जी जाइ ठाहींदमि, उनखां पोइ तव्हां सां शेयर कंदमि। सभु हटाए छॾिया, पाणी बि ॾेई छॾियो जेको बाल्टी में पियो हो। ऐं हिननि खे मां कीअं रखियो आहे, हे हिकिड़ो प्लांट हिते रखियमि, छो त इहो छांव जो आहे। ऐं हीअ हितां हिकिड़ो खयमि, हीअ उस जो आहे। हे हमेशह वीचारो हेॾे भित जी पाड़ में पियो हूंदो आहे, कॾहिं बि हिन में मां गुल थींदे न ॾिठा आहिनि। जॾहिं वरितो तॾहिं हिन में गुल हुया, उनखां पोइ सभु ख़तमु थी वियसि। पोइ ख़बर पई त गुल जेके आहिनि उस जे करे, उस में न पिया, इन करे नथा थियनि। सो बहरहाल इहो हिकिड़ो हिते रखियमि, ऐं जे हटाइमि त वरी गंद बि इलाही निकितो। ऐं हे हिकिड़ो हिते रखियो आहे, ॿियो हे हिन जी जाइ ते, ऐं हिन खे थोरो मथे करे छॾियमि, अञा हिन जी वल खे जेको आहे वधीक स्पेस मिलंदी। ऐं उनखां सवाइ इहे थी विया 2, 3 हुते ऐं चौथो इहो फ़िलहालु हेठि रखियो आहे, छो त सुभाणे मां हिन जी कुंडी शिफ्ट कंदमि। ॾिसां थी तव्हां का कुंडी ॾिसां या का निकिरी ईंदी आहिनि इलाही सारियूं। सो इनखे कंदमि सुभाणे शिफ्ट। सो अॼु मां प्लांट्स वठी दिलि ख़ुशि कई, हालांकि मुंहिंजो इरादो न हो त मां प्लांट्स वठंदमि, छो त मां ॾिसां पई स्पेस एॾी आहे कोन्हे, मां पाण बि वञा थी मल्टीपल कंदी त पोइ किथे रखंदमि। पर वरी बि मां हेॾो भरियल गाॾो ॾिसी हुनजो प्लांट्स जो मां रही न सघियमि, त मां इहे कुझु वरिता। ऐं हाणे हे पासो बि थोरो थोरो भरियल थो लॻे, बाक़ी हुन हिकिड़े खे शिफ्ट कयां कुंडीअ में। सो हलूं था अंदरि। हाणे
सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां वञा थी मथे, छो त मूंखे डिक्शनरी मां हिकिड़ो लफ़्ज़ ॾिसणो आहे। हूअं त ख़ैर मूंखे ख़बर आहे हुन लफ़्ज़ जी माना, ऐं मां बिना डिक्शनरी मां ॾिठे बि ॿुधाए थी सघां, पर प्रूफ हुजणु ज़रूरी आहे। सो डिक्शनरी खणंदमि ऐं पोइ डिक्शनरी मां बि मीनिंग ॾेखारियां थी। सीन खां काफ़ ताईं लफ़्ज़ ॾिसणो आहे मूंखे। साईं इंडिया मां पुछियो आहे निधि नारंग, त साईं लफ़्ज़ जी असल में डिटेल्ड माना छा आहे। सो हीअ सिंधी लुग़त आहे मां वटि, जेका 5 जिल्द आहे टोटल। सो हिन में ॾिसूं था लफ़्ज़। 1996 में जॾहिं मां सेंट बोनावेंचर्स जॉइन कयो हो स्कूल जॉब जे लाइ, तॾहिं मां ही सेट वरितो हो जंहिं ते मुंहिंजे हस्बैंड जी नालो ऐं सभु हुनजी राइटिंग में लिखियलु आहे। हिते आहे साईं, संस्कृत जो लफ़्ज़ आहे, ऐं साईं जी दरबार, ख़ुदा जी कचहरी, बारगाह इलाही। साईं लोक पाक माण्हू, दरवेश, ओलिया, वली, धर्मात्मा, बुज़ुर्ग माण्हू, नेक बानो, मुक़दस, पाक, पवित्र आत्मा, मुत्तकी, परहेज़गार, ख़ुदा तरस, अमीन, ईमानदार। ऐं साईं वाला या साईं वालो, साईं लोक, साइल, पेनू, भिखारी, गदागर, फ़क़ीर। हाणे इन ते थोरो अञा वधीक था ॻाल्हायूं, ठीकु आहे। सो हलूं था कचहरी करणु। सो अॼु हिते ई वेही रहियमि कचहरी करण लाइ। त ही त डिक्शनरी जे हिसाब सां जेके मीनिंग्स हुयूं उहे मां पढ़ियूं, ऐं असां वटि साईं लफ़्ज़ जेको आहे उनजी आम तौर ते माना आहे मालिक, ऐं इहो लफ़्ज़ इज़त, एहतराम, अदब जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। सभिनी खां वॾे में वॾो मिसाल जीअं निधि नारंग पाणी मिसाल ॾिनो अलाह साईं, त असां इंतिहाई इज़त मां, अदब मां, एहतराम मां अलाह साईं, अलाह मालिक, अलाह वॾो, अलाह बरतर इहो चवंदा आहियूं। ॿियो बाबा साईं पंहिंजे पीउ जे लाइ, ऐं अदा साईं, ठीकु आहे। उस्ताद खे बि साईं, ऐं जेको बॉस आहे, सर आहे, उनखे बि साईं। ऐं अहिड़ी तरह सां साईं लफ़्ज़ जेको आहे न मल्टी डायमेंशनल उनजी जेका हिकिड़ी हैसियत आहे, त जंहिंखे बि असां अदब लाइ, इज़त लाइ, एहतराम लाइ सॾणु चाहींदा आहियूं त उनखे साईं करे। महिमान खे बि चवंदा साईं अचो वेहो, माना मर्दनि जे लाइ साईं लफ़्ज़, मर्दनि जे लाइ, मुज़क्कर जे लाइ, फीमेल जे लाइ कोन्हे, ठीकु आहे। फीमेल जे लाइ लफ़्ज़ आहे साइण, साइण। पोइ उहो कंहिंखे बि चई था सघूं, बीबी साइण चवंदा आहियूं असां बीबी फातिमा जिन खे, या कंहिं बि अहिड़ी मोहतरम हस्तीअ जो नालो खणो, औरतुनि जे लाइ साइण, मर्दनि जे लाइ साईं। सो मुंहिंजे ख़्याल में निधि जी जेके तव्हां सॼो कमेंट में लिखियो आहे न, उहो सभु सही आहे। उहे सभु मीनिंग्स जेके तव्हां चयूं आहिनि उहे सही आहिनि। ऐं दरवेश बि आहे, फ़क़ीर बि आहे, सभु मानाऊं उन जूं ठहनि थियूं। पोइ असां उहा मीनिंग कीअं कढंदासीं, उहा सेंटेंस जे हिसाब सां, ठीकु आहे न, जुमिले जे हिसाब सां मीनिंग कढंदासीं। त जीअं जेकॾहिं मां ऑफिस में पंहिंजे बॉस सां ॻाल्हायां, साईं, साईं अॼु कोन आयो। अगरि मां स्कूल में आहियां, साईं अॼु कोन आयो, त मीन्स टीचर कोन आयो। अगरि मां ऑफिस में आहियां, साईं अॼु आयो, त यानी बॉस, ठीकु आहे न। सो इहे आहिनि कुझु मुंहिंजे हिसाब सां थोरी एक्सप्लेनेशन। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारी व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार मोकिलायूं था। अल्लाह भाई।